नादरीन ही नवाब शाह भरसां ॻोठ मोहम्मद खान चांडियो जिथे मेज़बान आहे हिते दुर मोहम्मद चांडियो ऐं मोहम्मद अकरम चांडियो जन सकाफ़ती लिहाज़ सां हिते मछ कचहरी कराई आहे ऐं हिते नंढा मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे ख़ुशी मां सिंधी गीतनि ते जेके आहिनि उहे रक़्स बि करे रहिया आहिनि। अचो त हिते मेज़बान जेको अकरम चांडियो ऐं ॿिया जेके दोस्त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू सकाफ़ती ॾींहुं जेको आहे 6 डिसंबर उहो कीअं पिया था मल्हाइनि। ये असां डिसंबर जे महीने में हर साल ही सकाफ़ती मछ कचहरी प्रोग्राम कराईंदा आहियूं हिते, जंहिंमें असांजे ॻोठ जा पंहिंजा माइट बिरादरी दोस्त यार सभई ईंदा आहियूं ऐं गॾिजी सॼी हिते माना मछ कचहरी बि थींदी आहे। उन सां गॾु जेके सिंधी सकाफ़ती खाधनि जो इंतज़ामु कंदा आहियूं ऐं असां इन अॼोके ॾींहं जी निस्बत सां हिकिड़ो सिंधी जे माण्हुनि खे इहो मैसेज बि ॾियूं था त ही पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ सिंधी अजरक टोपी इहो त असांजी सकाफ़त हूअं ई आहिनि, पर उनखे ज़िंदा रखण जे लाइ हीअ मेड़ाका कराइण बि तमामु ज़रूरी आहे। छो जो इन सां हिकिड़ो त इहो थो थिए त असां सिंधी माण्हुनि खे ख़बर पए थी त असांजी सकाफ़त आहे छा, पर सकाफ़त सां गॾोगॾु ॿियो इहो आहे त असांजा जेके सिंध जा वसीला आहिनि उन्हनि जी मालिकी बि ज़रूरी आहे। छो जो असां सिर्फ़ु गाना ॻाए डांस करे ऐं चुप करे न वेहूं, असां पंहिंजे सिंध जे जेके वसीलनि जी मालिकी बि कयूं। हीअ जेके तयारियूं हलनि पियूं 6 डिसंबर जूं तयारियूं आहिनि। ॾिसो नंढड़ा ॿार नौजवान पोड़ा ही सभु जेको सकाफ़ती लिबास पाए अहिड़ा मच कचहरियूं मचाए ऐं प्रोग्राम कनि पिया। ही 6 डिसंबर जे ईद जे ॾिहाड़े जूं तयारियूं आहिनि। ईद जे 6 तारीख़ जेको 6 डिसंबर ते ही जेको वॾे पैमाने ते असां जेको आहे त शिरकत कंदासीं, भरपूर नमूने मुख्य तक़रीबन में शिरकत कंदासीं पंहिंजा सकाफ़ती वेस वॻा पाए। तयारियूं फुल करे वेठा आहियूं, ॾिसो था अजरकूं पाए वेठा आहियूं असां, मछ कचहरियूं हलनि पियूं हुते 6 डिसंबर भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। असां गुडू चांडे हिते दावत जो अरेंजमेंट कयो आहे, मछ कचहरी जो अरेंजमेंट कयो आहे, तमामु मज़ो अची रहियो आहे हिते। ॾिसो पिया तव्हां ईद जी समां लॻो पियो आहे हिते ऐं भरपूर असां तयारियूं आहिनि। तमामु सुठियूं तयारियूं आहिनि। असां टोपी अजरक ॾींहुं 6 डिसंबर ते ईअं मल्हाईंदासीं जीअं असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे, असांजी सकाफ़त आहे। असां थोरा हितां सिंधी मीडिया जा ख़ासि तौर ते अवामी आवाज़ जा जीअं दोस्तनि असांखे टाइम ॾेई हिन ॻोठ में असांजे अवाम सां थोरो हम ख़्यालु थिया ऐं सिंध जे हवाले सां कुझु सिंधी सकाफ़त प्रोग्राम रखियो वियो। हुन में असां महिरबानी कई, महिरबानी दोस्तनि जी जेके असां वटि हली आया ऐं असां कुझु जेके आहिनि पंहिंजी सिंध जूं यादूं पुराणियूं यादूं जेके आहिनि ताज़ियूं तवनाऊं थियूं, दोस्त असां वटि हली आया। ओताकूं जीअं पहिरां आबाद हूंदियूं हुयूं हींअर ओताकूं वीरान थी वियूं आहिनि। इहे महिरबानी आहे सिंध मीडिया जी, सिंधी मीडिया जी, जंहिं जेको आहे ओताकुनि खे आबाद रखण जी कोशिशि कई ऐं सिंधी खे पाण में मिलाइण जी कोशिशि कई। नादरीन ही हिते जेके मेज़बान हुया मासूम ॿारड़ा हुया जा जेके ॿिया जेके हिते सिंध सां लाॻापियल जेके हिते माण्हू जेके कचहरी में शामिलु थिया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त 6 डिसंबर जेको आहे सकाफ़ती ॾिहाड़ो असां तमामु जोश ऐं ईद वारे समाज जे लिहाज़ सां मल्हाईंदासीं। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ टीवी, नवाब शाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk